अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। गपचाणी वेझो ॻोठ साजन खानगाह में सना फाउंडेशन तरफान हिकु रोज़ा अखियुनि जी मुफ़्त मेडिकल कैंप लगाई वई, जंहिंमें डॉक्टर मोहम्मद नवाज़ गाहो, ओमान जे अखियुनि जे मशहूर डॉक्टर हरी कृष्ण, डॉक्टर सिकंदर मिर्ज़ा समेत मुख़्तलिफ़ डॉक्टरनि 300 खां वधीक मरीज़नि खे चकास करे मुफ़्त दवाऊं ॾिनियूं ऐं नज़र खां कमज़ोर मरीज़नि खे चश्मा पिण ॾिना विया। उन मौक़े ते सना फाउंडेशन जे चेयरमैन डॉक्टर नवाज़ गाहो, एडवोकेट एजाज़ गाहो, कारी वज़ीर मरी, नूर मोहम्मद गाहो, साजन खान गाहो ऐं ॿियनि चयो त सना फाउंडेशन जो मक़सदु ग़रीब मिस्किन माण्हुनि जी मदद करणु आहे। कैंप में आयल मरीज़नि खे दवा ऐं चश्मा ॾिना आहिनि ऐं जिन मरीज़नि खे ऑपरेशन जी ज़रूरत आहे उन्हनि मरीज़नि जे अखियुनि जो ऑपरेशन सना फाउंडेशन जे ताउन सां नवाबशाह जे हॉस्पिटल में फ्री में ऑपरेशन करायो वेंदो ऐं अॻिते बि अहिड़ियूं कोशिशूं जारी रहंदियूं।